केड़ा हाल थई? खुश लगो पियो आ? जी क्या पानी मिठी है छो भला याद ही नथो करे? पेरी ते जरे जरे याद कंदो है। छो? ऐं असल हकीकत पुछे त मां तोखां सां आतोस। मिठा साईं मूंखे तुंहिंजो वॾो इंतज़ार हुयो। जी न, कूड़ न ॻाल्हाए। ॾिस, पहिरीं तुंहिंजा एॾा फोन ईंदा हुआ, मूंखे त कंहिंसां ॻाल्हाइण ई न ॾींदो हुई। सची ॿुधायां, पहिरीं जॾहिं मां कमकार कंदी हुअसि, ॿुहारी ॾींदी हुअसि, पोचो ॾींदी हुअसि त तुंहिंजा फोन ईंदा हुआ। पर मां छा कयां? लॉकडाउन में हिते मां कैद लॻो पियो आहियां। यकीन कर ॼण ही मुंहिंजे लाइ घर न आहे, सभु जेल आहे। तोखां सवाइ हाणे तूं छा थी सम्झे त मां तोखां सवाइ हिते मां ख़ुशी गुज़ारींदुसि? न को सॼो ॾींहुं हिन घरवारी जो मुंहुं ॾिसी ॾिसी बोर थी पियो आहियां। छो भला? लॉकडाउन जे करे या तुंहिंजी ज़ाल जे करे? मूंखे सभु ख़बर आहे। तुंहिंजी जेका ज़ाल वेठी आहे न घर में, उन खां तूं डिॼे थो, तूं उनजे मोचड़नि खां तूं डिॼे पियो। मूंखे सभु ख़बर आहे त उहा तोखे ॿुहारी सां मोचड़ा न हणे। न जानी, मां त तुंहिंजो आहियां, बिल्कुलु सॼो तुंहिंजो आहियां। राशन पहुचंदो तोखे, महीने जो सॼो राशन पहुचंदो, जेको बि आहे महीने। हा जनरल स्टोर जो सॼो, उहा बि लिस्ट सॼी ठाहे तयारु कई आहे जानी। सभु मां तोखे आणे ॾींदुसि। हा 50,000 न, 50,000 बि तोखे मिली वेंदो। को घबराई छो थी तूं? हाणे मूंखे चरियो न कर मूंखे, मां सभु थी सम्झां। हिन लॉकडाउन जे करे मूंखे तुंहिंजी त ख़बर पई, तुंहिंजी दिलि जी त ख़बर पई। चङो थियो इहो लॉकडाउन थियो, न थे हा त मूंखे कहिड़ी ख़बर त तूं मूंखे चरियो पियो करे। न तूं छा थी सम्झे त मुंहिंजी दिलि तां छा गुज़रियो हूंदो? हे 2 महीना थी विया मां कोन मिलियो आहियां तोसां। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां तुंहिंजो, बिल्कुलु तुंहिंजो। घरवारी खां मां डिॼंदुसि? कमाल थी करे बाजी, उहा वीचारी गुगदा मां मूंखां डिॼंदी आहे। मां न उन खां छो डिॼंदुसि? चरी आहियां छा? बसि मुंहिंजी दिलि ते रुॻो तुंहिंजो हुकुम हलंदो आहे। हा बिल्कुलु मां हाज़िर थी। हा हे छा आहे? ओ पापा अम्मी चयो तूं खणी हल, मां रसगोले अचां थी। मूंखे पेट में सूर आहे। मुंहिंजी माउ खे ॿुधाए मुंहिंजे पेट में सूर आहे। माराए थी रन माराए थी।